अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आऊं आहियां कमांडो कंवर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो पंहिंजो पसंदीदा न्यूज़ चैनल सचाई न्यूज़। कंदकोट मां रिपोर्ट शामिल कयूं था सचाई न्यूज़ जे नुमाइंदे ग़ुलाम मोहिद्दीन जखराणी जी। नाज़रीन, कुछ ॾींहं पहिरां कंदकोट लॻ रिसालदार भरिसां मोटरसाइकिल जे फुर वाक़े तां जखराणी बिरादरीअ जे अलाह ॾितो जखराणी ऐं खोसा बिरादरीअ जे मुनीर खोसो जे धुरियुनि में झेड़ो थी पियो हुयो। झेड़े दौरान थियल फायरिंग में जखराणी बिरादरी जा ॿ नौजवान अलाह ॾितो ऐं संदन सौट ज़ख़्मी थी पिया हुआ। मामले खे सुलझाइण लाइ इलाइक़े जे चङनि मुड़सनि जी कोशिशुनि सां धुरियूं फ़ैसिले ते राज़ी थी हुयूं। 2 ॾींहं पहिरियां ॿई धुरियूं रिसालदार वेझो बशीराबाद जे जखराणी हाउस ते फ़ैसिले लाइ पहुतियूं। ॿिन्ही धुरियुनि ज़ुल्फ़कार ख़ान डोमकी, सरदार तेगो ख़ान तेगाणी, मीर अदब हुसैन गुलाटो, महबूब ख़ान जखराणी, हैदर अली जखराणी ऐं ॿियनि जी मौजूदगीअ में पंहिंजा बयान कया। बयान दौरान ई कुझु ॻाल्हियुनि ते न थियण सबबि धुरियूं काविड़जी उथी हली वियूं ऐं फ़ैसिलो न थी सघियो। फ़ैसिले न थियण सबबि इलाइक़े में अमन लाइ कोशिशूं वठंदड़ मुअज़्ज़िज़ीन में मायूसी फैलिजी वई। खैर नाज़रीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।